अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां तमां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो जो टॉपिक आहे लॾो पाॾे ते ड्रामे जे हवाले सां। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खां 4 सवाल पुछंदुसि। उन्हनि सवालनि जा जवाब मूंखे कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां हिन ड्रामे जूं 19, 20, 21 क़िस्त ॾिठी हूंदी। उन्हनि में भोतार अरबाब ख़ान चरियो थी वियो आहे। दोस्तों, मां तव्हां खां हिकु सवाल पुछां थो, छा ॾाढ़ू ख़ान जो पुटु सूफ़ ड्रामे में वापसि मोटी ईंदो या न? ऐं ॿियो सवाल तव्हां खां इहो आहे त भोतार अरबाब ख़ान जो भाउ शेरल ड्रामे में वापसि ईंदो या न? ऐं टियों तव्हां खां इहो सवाल आहे, मई सुहागण जी धीउ पलहन ड्रामे में ईंदी या न? दोस्तों, चौथो सवाल इहो आहे त भोतार ॾाढ़ू ख़ान जो पुटु यानी अंब जी शादी मिठीअ सां थींदी या न? इन्हनि 4 सवालनि जा जवाब मूंखे कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, मां तव्हांखे हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में हाणे तमामु जल्द अन क़रीब साॻियो ई भोतार ॾाढ़ू ख़ान थियण वारो आहे अचण वारी क़िस्तनि में। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, कॉमेंट में मूंखे इन्हनि सवालनि जा जवाब ज़रूरु ॾिजो। महिरबानी। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।